आमीन। अॼु 15 शुबानुल मुअज़्ज़म जी रात। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। अज़ीज़ दोस्त, ये सब मुझा ॿाहिरि आया आहिनि। सलात व तस्बीह असां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम सां अदा कईसीं, नफ़िल बि अदा कयासीं। दोस्तो, इहा जेका ज़िंदगी आहे इहा आरज़ी ज़िंदगी आहे। अॻे जेका गुज़िरियल 15 शुबान जी राति असां सां के दोस्त गॾु हुआ, हींअर उहे असां वटि न आहिनि। ज़िंदगीअ जी का ख़बर न आहे त हिन साल जे अंदरि असां हुजूं अलाए न हुजूं। असां हिन साल जे अंदरि जेको हाणे असांजो शुरू थींदो, इन साल जे अंदरि असां हुजूं अलाए न हुजूं। जेका ईंदड़ शुबान जी राति उहा असांखे अलाए नसीब थिए अलाए न थिए। उन खां पहिरियां असां जेके बि रंजायो आहे, असां जेके बि परेशान कयो आहे, असां जेके बि तंग कयो आहे, बराई महिरबानी करे असां उन खां माफ़ी वठूं। ऐं जेकॾहिं असांखे कंहिं नाराज़ कयो आहे, असांखे कंहिं तंग कयो आहे, कंहिं गार गंद ॾिनी आहे, त महिरबानी करे असां उनखे पंहिंजी दिलि सां माफ़ु कयूं। दोस्तो, यादि रहे हिन ज़िंदगीअ में केर बि कंहिंजो न आहे, केर बि कंहिंजो न आहे। मुए खां पोइ सभु पार कढी रहंदा ऐं चवंदा त यार भलो हुयो, भलो हुयो। ज़िंदगीअ में त असां उन सां कोन पिया ॻाल्हायूं, मरण खां बाद में पिया चऊं त इहो भलो हुयो, इहो भलो हुयो। कहिड़े तरीक़े सां भलो हुयो? असां त उनखे 15 शबान जी राति असां उनखे माफ़ु कोन कयोसीं। असां वरी जॾहिं मरी थो वञे पोइ था चऊं भलो हुयो, भलो हुयो। वठी पार कढंदासीं त माण्हू ॾिसनि ऐं चवनि त यार फलाणी हेतिरो रुनो हुयो। यादि रहे, को पीउ माउ खे रंजाए आयो आहे, को पंहिंजे भाउ या भेण खे रंजाए आयो आहे, को मामी या चाचे खे यानी ख़ानदान में कंहिंखे बि रंजाए आयो आहे, या पाड़े माइके खे रंजाए आयो आहे। बराई महिरबानी करे जेकॾहिं इस्लामी तौर तरीक़े ते हलंदो, मुंहिंजे आका जी सुनत ते हलंदो, त यादि रहे इहा ज़िंदगी तव्हांजी एतिरी त आसान थी वेंदी। दुख सूर दर्द गम सभु कुझु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हितां ख़तमु थी वेंदा। तव्हांजो इहो दर कहिड़ो आहे? साईं पीर गुल मोहम्मद काज़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि जो। यादि रहे हिते जेको बि बरकातूं ख़ालिस नफ़िल पढ़ी ऐं दुआ घुरंदो आहे त मुंहिंजो करीम रब उन जी दुआ क़बूल फरमाईंदो आहे। बरकातूं नफ़िल पढ़ंदो आहे, दुआ घुरंदो आहे त अल्लाह साईं उन जी क़बूल फरमाईंदो आहे। पोइ छा असां हिन दरवाज़े ते रोई ऐं अखड़ियुनि मां लुड़क लाड़े दुआ घुरंदासीं? मुंहिंजो सुहिणो करीम रब छा असां ऐं तव्हांजी क़बूल कोन कंदो? क़बूल कंदो न। जेकॾहिं असां दिलि सां कंहिं सभिनी खे माफ़ु कंदासीं, जेको बि आहे, दोस्त आहे, यार आहे, पराओ आहे, पंहिंजो आहे, केर बि आहे, सुभाणे जीअं असांखे चओ इनशा अल्लाह ताला जीअं असांखे मिलंदो, असां हुनखे चवंदासीं यार मुंहिंजी ग़लती थी वई। हा, मज़ो तॾहिं आहे ग़लती बि हुनजी हुजे, हा ग़लती बि हुनजी हुजे, ऐं चऊं बि वञी हली वञूंसीं यार ग़लती मुंहिंजी हुई, मां तोॾे हली आहियां, मूंखे माफ़ु कर। केॾो न सुहिणो तरीक़ो, केतिरी न उहो मोहबत असां सां कंदो, प्यारु कंदो। हा, मोहबत कंदो या कोन कंदो? कंदो नी असां सां मोहबत। ॾोह बि हुनजो हुजे, असां हुन ॾे हली वञूं यार ॾोह बि मुंहिंजो हुयो, मूंखे बसि माफ़ु कर। जॾहिं असां इहे अखर चवंदासीं, मुंहिंजो करीम रब अलाए कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। शाइर कोन फरमाईंदो, अलाए जे कंहिं सां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे। अमीर को फ़कीर यार सभु क़िस्मत जी बाज़ी आहे। को अमीर को फ़कीर यार सभु क़िस्मत जी बाज़ी आहे। अलाए जे कंहिं सां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे। चओ इंशा अल्लाह ताला असां सभिनी खे माफ़ु कंदासीं, पंहिंजी दिलि सां माफ़ु कंदासीं। उथंदासीं बाद में इंशा अल्लाह ताला। मोबाइल ते जेकॾहिं नंबर हूंदो इंशा अल्लाह हींअर ई कॉल हुनखे हणी ऐं हींअर ई असां हुनखे माफ़ी वठंदासीं। माफ़ी वठी ॾिसो, हिकिड़ो दफ़ो तव्हां माफ़ी वठी ॾिसो। या मूं मां को तंग थियल आहे,
हिकिड़ो मिसाल त दोस्तो मुंहिंजे हक़ में बि मां बि एॾो गुनाहगार आहियां, एॾो गुनाह, जेकॾहिं मां पंहिंजी हिस्ट्री तव्हांखे ॿुधायां मां एॾो गुनाहगार आहियां। भई महिरबानी करे मां पंहिंजी अपील जो दुआ जी अपील थो कयां, मुंहिंजे हक़ में बि तव्हां सभिनी खे दुआ आहे त मुंहिंजे हक़ में बि दुआ घुरो। मां इंशाअल्लाह ताला तव्हांजे हक़ में दुआ घुरंदुसि, अलाह सां इंशाअल्लाह क़बूल कंदुसि। मोहम्मद नबी